मलामती ऐं कलंदरीअ में फ़र्क़ु, मलामती ऐं कलंदरीअ में ई फ़र्क़ु आहे त मलामती पंहिंजे इबादत खे लिकाईंदो आहे ऐं कलंदरी पंहिंजी आदत खे ख़राबु कंदो आहे। मलामती नेकी ऐं भलाईअ जे असूलनि जो पाबंद आहे ऐं उन्हनि खे तरजीह ॾींदो आहे, मगर पंहिंजे अमलनि ऐं वजदानी कैफ़ियत खे ॻुझो रखंदो आहे ऐं पंहिंजे वज़ा क़ता उथण ऐं वेहण ऐं पोशाक में आम माण्हुनि वांगुरु रहंदो आहे, जीअं त संदसि हाल पोशीदा रहे। उन ई सां गॾोगॾु इहो वधीक रूहानियत जो तालिब बि रहंदो आहे ऐं पंहिंजे इंतिहाई कोशिशि क़ुर्बे इलाही जे हासिल करण में सरफ़ कंदो आहे, मगर कलंदरी कंहिं ख़ासि वज़ा जो पाबंद न हूंदो आहे ऐं खेसि इन ई ॻाल्हि जी का बि परवाह न हूंदी आहे त को शख़्स संदसि हाल ॼाणे या न ॼाणे, हू त पंहिंजे ख़ुशदिलीअ में मगन रहंदो आहे ऐं इहो ई संदसि कामिल सरमायो आहे। इन्हनि ॿिन्हीअ जे उबतड़ सूफ़ी हर शइ खे सही तरीक़े सां इस्तेमालु कंदो आहे, पंहिंजे वक़्त ऐं हाल जो मुनासिब मौक़ो ऐं महल ख़ूब ॼाणींदो आहे। हू मख़लूक़ खे पंहिंजे मक़ाम ते रखंदो आहे ऐं हक़ जे कमनि खे बि संदन मुनासिब दर्जो ॾींदो आहे। जेको लिकाइणु घुरिजे उनखे लिकाईंदो आहे, जंहिंखे ज़ाहिर करण जी ज़रूरत हूंदी आहे सो ज़ाहिर कंदो आहे ऐं सभई कम सही तरीक़े सां अकुल ऐं मारफत, सही तौहीद, सिदक ऐं इख़लास सां सर अंजाम ॾींदो आहे।